बानो मुबारक हुजनी बानो, सालार जी ज़मानत थी वई आहे। पर सालार आहे किथे? केड़ी ज़मानत थी आ? केतरा ॾींहं गुज़री विया आहिनि, सालार घर न आयो आ। पुलिस थी चवे त सालार असां वटि कोन्हे। ऐं सालार आखिर आहे काथे गुम? सालार पुलिस वटि आहे। पुलिस वारा पैसनि लाइ ईअं ई कंदा आहिनि त जीअं फरियादी ऐं मुल्ज़िमनि सां डील करे सघूं ऐं कुझु पैसा कढी सघूं। त पोइ पुलिस वारा सालार खे ज़ाहिर छो नथा कनि? सुभाणे ताईं सालार घर अची वेंदो। पक थी चवे या मिड़े दिल रखण लाइ डटो थी ॾे? पक थी चवां, पक। पर इहो सभु थियो कीअं? नादिर त चए पियो त सालार जी 10 सालनि ताईं ज़मानत कान थींदी। पैसे सां हिते सभु कुझु थी वेंदो आहे। घणा पैसा ख़र्च कया अथई? मूंखे पंहिंजो वाइदो चङी तरह यादि आहे। मां पंहिंजे भाइरनि खां तोखे पैसा वठी ॾेई छॾींदमि। हूअं बि असांखे तुंहिंजो थोरो न खपे। त पोइ देरि न कर, ॾे मूंखे 30 लख रुपया। 30 लख? 30 लख छा जा? भाउ जी ज़मानत जो व्याज थी वठे छा? हुननि मां जान छॾाइण सवली न आहे बानो। वकील के पैसा ॾिना, पुलिस के पैसा ॾिना, पट्टे वाले के पैसा ॾिना, मथे ताईं पैसा ॾियणा पवंदा आहिनि। पर एतिरा पैसा त मूंखे भाइर कोन ॾींदा। त पोइ बटाक बि न हण। इहो मुंहिंजो तव्हां ॿिन्हिनि ज़ाल मुड़ुसनि ते कर्ज़ आहे। ॾेई त कोन सघंदी आहियां, पर मां तव्हांखे माफ़ बि कोन कंदसि। सूबेदार, फौरन सालार खान जी गिरफ्तारी ज़ाहिर कर। मुझे खबर है तो तू लालच खातिर सालार खान की गिरफ्तारी ज़ाहिर न तो करी। वैसे हाशिम खान तकड़ चो था कयो। जेकॾहिं मूं गरीब के कुछ पैसा मिली था पवन तो उनमें तव्हांखे तकलीफ़ छो थी थिए? तो पोइ ठीक आहे, मां जल्द खां जल्द सालार के जेल में ॾिसणु चाहियां थो। ठीक है रैस, मां अॼु ई सालार के लाकअप तो कयां ऐं उनजी गिरफ्तारी ज़ाहिर तो कयां। अहिड़ा त केस ठोकीस जो सॼी ज़िंदगी ज़मानत ही न थियसि। तू फिक्र ही न कर रैस, खून जो केस तो हणास। असल 10 साल ज़मानत ही कोन थींदसि। ओ इते रखीस जान जा पुट। हाशिम खान सां तो टक्कर खाए। हाणे ॾिसजई त सालार जा वारस कीअं था फ़ैसिले लाइ मूंखे मिनथूं कनि। मुश्किल आहे रैस, हुन जा वारस पोइ बि अव्हांखे मिनथूं कोन कंदा। छो न कंदा मिनथूं? साईं, हुन मां त घर तर सॼो राज बेज़ार अथसि। दिल ही दिल में सभु ख़ुशि आहिनि। चवनि था त इन ज़ालिम मां असांजी जान ही छुटी। अच्छा, त पोइ ईअं बि सही आहे। हले त सालार खान पंहिंजे कैफ़रे किरदार ताईं पहुचे। वैसे मां हाणे हलां थो, अव्हां फिक्र ही न कयो। वञण सां ई सालार खान खे वठी लाकअप थो कयां ऐं हुनजी गिरफ़्तारी ज़ाहिर थो कयां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।